पोइ असांखे ही जेको आहे तिको ॾेई विया, इहो ॾाढो ई सुठो ठहियल हुयो। इनखे असांखे हिन सोर्स खां ट्राई करणो हुयो। मूं ट्राई कयो, सोर्स ॾाढी मज़ेदार हुई हिन जी। इहो खाई करे ऐं पोइ मूं रिव्यू ॾिनो। उन खां पोइ हिते कुझु डिस्को लाइट्स बि हुयूं जेके सुठो लुक ॾियनि पियूं। उन खां पोइ असां हिते पंहिंजो सर्वे रिकॉर्ड पिया करायूं ऐं पंहिंजा जवाब हिन टेबलेट जे ज़रिए उन्हनि खे रेस्टोरेंट वारनि खे ॾियूं पिया। ही सोर्सिस हुयूं जेके असांखे ॾिनियूं पियूं वञनि। हर ही जेके भाई आहिनि अचनि पिया ऐं चेंज पिया कनि। हिन दफ़े असांखे मोमोस ॾेई विया ऐं हिते ही ॿियूं जेके छोकिरियूं बि आयल हुयूं जेके पंहिंजो रिकॉर्ड पियूं कनि। ऐं ही जेकी आंटी आहे इहा असांखे बार बार ॿुधाए पई त असांखे करिणो छा आहे। पोइ वरी असांखे ही 4 ही बूटियूं ॾेई आहे जंहिंखे असांखे टेस्ट करिणो हुयो। ॿाहिरि हल्की हल्की बारिश बि थिए पई ऐं सुठो मौसम थी रहियो हो। ही सर्वे दी ओपन किचन जी तरफ़ां ऑर्गेनाइज़ करायो वियो हो। उन खां पोइ ही असांखे पंहिंजी आख़िरी डिश ॾेई विया जेकी असां ट्राई कई, ॾाढी मज़ेदार हुई। असांजो पेट सफ़ा भरिजी चुको हुयो, पर हिननि ॿुधायो त अञा ॿाहिरि बि तव्हांजे लाइ बुफे आहे। इहो ॿुधी असांजो दिलि ख़ुशि थी वियो। हाणे असां उतां खां उथी ऐं हिन बुफे वारी तरफ़ आयासीं जिते W11 बीठी हुई ऐं हिते हिकु आइस्क्रीम वारो बीठो हुयो। असां